पोरियतनि जी भलाई लाइ मज़दूरनि जे लाइ हिन जे लाइ अवां वटि SSG अस्पतालूं बि आहिनि। अवां खां पहिरियां त इहो मां ॼाणणु चाहींदुमि त अवां जूं अस्पतालूं कुल आहिनि केतिरियूं? उहे जीअं कराची जे अंदरि हिकिड़ियूं वेल स्टैंडर्ड हॉस्पिटल्स आहिनि। अवां जे ॿियनि ज़िलनि में जेके हॉस्पिटल्स उहे उन में उहो स्टैंडर्ड छो न आहे? असांजो जेको हॉस्पिटल्स आहिनि हिन वक़्तु पूरी सिंध में 6 वॾा हॉस्पिटल्स आहिनि। सही। जंहिंमें 3 हिते कराची में आहिनि। सही। ऐं हिकिड़ो हैदराबाद, हिकिड़ो कोटड़ी, हिकिड़ो सखर में हाणे रिसेंटली मिनिस्टर साहब जन हुनजो इफ़्तिताह कयो, नओं एस्टेब्लिश कयो ऐं 42 डिस्पेंसरीज़ आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि। ऐं सभु फंक्शनल आहिनि? सभु फंक्शनल। ओके। उन में 7 सर्किल्स आहिनि। सर्किल्स वरी सुपरविजन कंदा आहिनि डिस्पेंसरीज़ जी, कुझु नंबर उन जे अंडर हूंदो आहे। असांजो गुज़िरियल साल तक़रीबन 23 लख मरीज़नि असांजे हेल्थ फैसिलिटीज़ खे विज़िट कयो। असांजी जेका वलीका जी हॉस्पिटल आहे साइट में, छो त असांजी जेके बि हॉस्पिटल्स आहिनि साइट एरिया इंडस्ट्रियल एरियाज़ में ताकी वर्कर्स खे फ़ाइदो थी सघे। उहा 350 बिस्तरनि ते मुश्तमिल हॉस्पिटल आहे, तमामु वॾी हॉस्पिटल आहे ऐं नाले वारी हॉस्पिटल आहे। अहिड़े तरीक़े सां लांडी में असांजी आहे 250 बेडेड हॉस्पिटल। किडनी सेंटर असांजो लांडी में आहे, उहो स्टेट ऑफ द आर्ट हिकिड़ी आहे जिते असांजा डायलिसिस बि थियनि था, किडनी जूं सर्जरीज़ बि थियनि थियूं। कोटड़ी में वॾो हॉस्पिटल आहे, उहो 130 बेडेड हॉस्पिटल आहे। असां हुन में 50 बेड हिन साल ई एड करे 180 बेडेड जो कयो आहे। हैदराबाद में हॉस्पिटल आहे असांजो, इवन सखर में हाणे हॉस्पिटल कयोसीं। जेको डिस्पेंसरीज़ आहिनि, असां हाणे वञूं था मिठीअ में वेंदासीं जिते असांजी आउटरीच घटि आहे। मिठीअ में छो त कोल में कमु कनि था, कोल माइनिंग में ब्रीदिंग इशूज़ काफ़ी था अचनि, त इहो फस्ट रेफरल पॉइंट असांजी डिस्पेंसरी हूंदी आहे कि मेडिकेशन्स फ्री मिलंदियूं आहिनि। सही। ठीकु आहे। डायग्नोसिस थींदो आहे, जॾहिं रेफरल हूंदो आहे असांखे किथे हॉस्पिटल मोकिलिणो त असां हॉस्पिटल में मोकिलींदा आहियूं। असां सिर्फ़ु पंहिंजे हॉस्पिटल सां ई असां महदूद न आहियूं। सही। जेको ट्रीटमेंट असांजे हॉस्पिटल में न आहे असां प्राइवेट हॉस्पिटल्स खे रेफर कंदा आहियूं ऐं उन में असांजी का हिकिड़ी अपर लिमिट न आहे एक्सपेंडिचर जी। ओके। कैंसर जो ट्रीटमेंट असां वटि न थींदो आहे, खोड़ असां वटि कैंसर पेशेंट्स ईंदा आहिनि। ठीकु आहे। उन्हनि जो पाण मज़दूर हुजे या उनजी फैमिली हुजे, प्राइवेट हॉस्पिटल्स निजी हॉस्पिटल्स मोकिलींदा आहियूं ऐं उते इवन अहिड़ा बि असां केसिस कैंसर जा जंहिंखे 1 करोड़ रुपयो ख़र्चु आयो आहे असां पे कंदा आहियूं। सॼो इदारो पे करे फुली कवर्ड। ओके। ठीकु आहे। इन्हनि जूं सर्जरीज़ थींदियूं आहिनि मैसिव, असां पाण कंदा आहियूं, जेके असां नथा कयूं, जेके हिकिड़ियूं सम्झूं था सेंसिटिव सर्जरीज़ आहिनि, उहे असां प्राइवेट हॉस्पिटल्स खे मोकिलींदा आहियूं। सही। त हिननि खे जेके बि हेल्थ केयर फैसिलिटीज़ असां फुली ॾींदा आहियूं। उन में ईअं न आहे त स्टैंडर्ड जेको क्वेश्चन अचे थो। डॉक्टर्स असां वटि शॉर्टेज न आहे, लोअर स्टाफ जी आहे, असां हाणे अपॉइंटमेंट कंदासीं, पर उन सां हिन जे ट्रीटमेंट जी क्वालिटी ते फ़र्क़ु नथो पए। सही। ठीकु आहे। हाणे असां कंसल्टेंट्स असां वटि ड्रॉप आउट थियो शुरू में, छो त असां वटि कंसल्टेंट जी जेका सैलरी मार्केट खां घटी। हाणे गवर्निंग बॉडी उनखे मार्केट खां वधीक 5 खां 6 लखनि जे विच में कंसल्टेंट सैलरी कई। ओके। हाणे जॾहिं असां कंसल्टेंट इंगेज कंदासीं उहे ड्रॉप आउट न थींदा। ड्रॉप आउट न थींदा त असां रेफरल प्राइवेट हॉस्पिटल खे घटि कंदासीं, असां पाण ई ट्रीटमेंट कंदासीं। त हमेशह इम्प्रूवमेंट जी गुंजाइश हूंदी आहे। असां इम्प्रूव कयूं पिया। हाणे बल्कि मिनिस्टर साहब अनाउंस बि कयो असां हिकिड़ी कैंसर हॉस्पिटल बि ठाहिणु वञूं पिया। अच्छा। ठीकु आहे। उहो ऑल कॉम्प्रिहेंसिव हॉस्पिटल हूंदी ऐं मुंहिंजे ख़्याल में कराची जे अंदरि अहिड़ी कॉम्प्रिहेंसिव हॉस्पिटल कोन्हे। वंस ठही वई त कराची वारनि माण्हुनि जे लाइ इहा हिकिड़ी गुड न्यूज़ हूंदी। ऐं ॿी असां हिते सिटी सर्किल असांजो आहे लाइन्स एरिया में, हिते हिकिड़ी वेलनेस क्लिनिक एस्टेब्लिश कयूं पिया जिते डायबिटीज़ सां रिलेटेड मल्टी डिसिप्लिनरी डॉक्टर्स वेठा हूंदा, जेके डायबिटीज़ जा इम्पैक्ट हूंदा उन्हनि खे बि ट्रीट कंदा अंडर वन रूफ हिकिड़ी जॻह ते। त उहे मॉडर्न कॉन्सेप्ट्स आहिनि जेके पहिरियां किथे बि न आहिनि पाकिस्तान में। जॾहिं वेलनेस क्लिनिक अची वई उन में तव्हांजे फूड केयर जा बि डॉक्टर्स हूंदा, उहे तव्हांजे ॿियनि एलिमेंट्स जा बि डॉक्टर्स हूंदा, जेके कॉम्प्लिकेशन्स डायबिटीज़ जे करे थियनि थियूं उहे अंडर वन रूफ ट्रीट थींदियूं। सही। त असां कोशिशि कयूं था त हर जॻह ते बहितरी आणियूं, हॉस्पिटल्स खे अपग्रेड कयूं, बहितर खां बहितर कयूं। बल्कि लास्ट GB में जेको वलीका हॉस्पिटल असांजी पुराणी बिल्डिंग आहे 1970s जी आहे, उहा बि वलीका फैमिली असांखे डोनेट कई। उन ते उनखां पोइ मेजर रिपेयर मेंटेनेंस जो कमु न थियो आहे। हाणे असां उनजी रीमॉडलिंग कयूं था। रीमॉडलिंग करे जेका बेस्ट कराची जी निजी अस्पताल आहे उनखां बहितर कंदासीं।